मूशा साहब, मलिक चंगेज़ खान, स्टेज ते वेठल दोस्तों ऐं साथियों, पिंडाल में मौजूद शहीद सां मोहब्बत कंदड़ कोटड़ी वासियों, जामशेर वासियों, अस्सलाम वालेकुम जी। शहीद मुमताज़ जे केस जे हवाले सां दोस्तन काफ़ी रोशनी विधी आहे। शहीद मुमताज़ एक मासूम, शराफत जो अलमबरदार, इंसान दोस्त, ये समूरियूं खूबियूं उन में, पर उन सां गॾोगॾु हिकु क़ौमी कारकुन ऐं कमिटेड सियासी कारकुन हुयो। असांजे समाज जे अंदरि हिकु ग़रीब माण्हू, पढ़ियो लिखियो नौजवान, जीअं जबार ॿुधायो त कीअं हुन इब्तिदा कई ऐं केॾी महिनत ऐं जाखोड़ करे हिन मक़ाम ठाहियो पंहिंजो, ऐं सॼे हिन गोरड़ कबीले खां सवाइ कोटड़ी ऐं जामशेर ज़िले जे अंदरि हुन सिंध यूनाइटेड पार्टीअ जो सेक्रेटरी थियो ज़िले जो, ऐं संदसि शराफ़त, संदसि मुहबत, संदसि किरदारु, उन जी शायदि कोटड़ी जी घिटी घिटी ॾींदी, कोटड़ी जो चपो चपो ॾींदो। ही सभु जेके मुहबत कंदड़ माण्हू मुमताज़ जे लाइ वेठा आहिनि, यकीनन मुमताज़ जो या जिदोजहद हुई, यो पोड़ियो हुयो, यो किरदारु हुयो जंहिं खेसि एतिरी मञता ॾिनी। ऐं हेतिरा माण्हू जॾहिं खेसि यादि करण लाइ वेठा हुजनि त उहो कॾहिं माण्हू मरी न सघंदो आहे। उहो यादि हूंदो, अॼु हुन जो रूह हिते मौजूदु आहे ऐं उहो हमेशह ज़िंदह रहंदो। सवाल ही आहे त मुल्कनि जे अंदरि रियासतूं उते जे रहंदड़नि जी माउ जो किरदारु अदा कंदियूं आहिनि, पर पाकिस्तान जी रियासत ऐं ख़सूसन सिंध सूबे जे अंदरि जंहिं तरीक़े सां शहीद मुमताज़ गोरड़ जे क़त्ल सां नाइंसाफ़ी थी रही आहे, ईअं ई असांजो साथी डॉक्टर अनवर लिगारी 4 साल गुज़रिया आहिनि, उन जे क़त्ल जी त इन्वेस्टिगेशन ई न थी। शहीद मुमताज़ जा कातिल त नामिनेट आहिनि FIR में, सुञाता विया आहिनि, पर बदकिस्मती सां ख़सूसन सिंध जे अंदरि जेको पुलिस जो किरदारु आहे, उहो आवाम जी जान ऐं माल जी मुहाफ़िज़ त न आहे रही, पर उहा वॾे में वॾो जेको क्राइम आहे, क़त्ल जो क्राइम, उन में बि असांजे SSP ऐं पुलिस जो जेको एटीट्यूड आहे, रवैयो आहे, उन जी तरजीह आहे, उहा जामशेर जो अवाम, कोटड़ी जा माण्हू, तव्हां सभई शाहिद आहियो त पुलिस जो रवैयो कहिड़ो आहे। मुसलसल आओ SSP सां, DIG सां, IO सां, JIT जे ऑफिसरनि सां राब्ते में रहियो आहियां। शहीद मुमताज़ जे हिन केस जे हवाले सां जेकी यादगार कमेटी आहे, जंहिंमें फयाज़ सुमरो ऐं जबार काबूरो क्या आफ़रीन थो ॾियां, त हू मुसलसल शहीद मुमताज़ जे औलाद सां गॾु बीठा आहिनि ऐं हू मुसलसल केस खे फॉलोअप कंदा रहिया आहिनि। पहिरें ॾींहं ते पुलिस थोरो बरजुस्ती जो मुज़ाहिरो कयो, तॾहिं त जॾहिं SSP ऐं SHO आयो त हिननि समूरनि सियासी कारकुननि खे आफ़रीन बि ॾिनी, शाबाश बि ॾिनी, पर जॾहिं अॼु हू पंहिंजी ग़फ़लत जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि, जॾहिं हू केस में अदम दिलचस्पी जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि, तॾहिं सॼो पिंडाल उन्हनि खे लानतुनि जो वसकारो ॾेई रहियो आहे। सियासी कारकुन शाबाश बि ॾींदा आहिनि, जिंदाबाद भी चवंदा आहिनि, मुर्दाबाद भी चवंदा आहिनि, पर रियासत जा जेके ज़िम्मेवार ऑफिसर आहिनि, पुलिस जा जेके ज़िम्मेवार ऑफिसर आहिनि,
उन्हनि जे मथां इहो फर्ज़ आहे तो ते तव्हांखे पघार इन करे थी मिले त आवाम जी जान ऐं माल जा हिफ़ाज़तदार थियो पर तव्हां त उन कातिल जिन जी निशानदी कई वई आहे अफ़सोस सां चवणो थो पए त राति जॾहिं मूं हुन JIT जे इंचार्ज DSP नूरियाबाद सां ॻाल्हायो त बाबा तव्हां हिन क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार खे कीअं छॾियो आहे हू चए थो तव्हां ॾिसो त मुंहिंजी सही कान्हे का मूं छॾी न आहे मूंखे ख़बर ई कान्हे SSP सां जॾहिं ॻाल्हि थी त SSP चए थो त IO केस मां नालो कढी आयो पर मूं हुनखे वापसि करे छॾियो ऐं IO खे मां सस्पेंड कंदुसि सज़ा ॾींदुसि राति जो 12 बजे ताईं उहो जवाबदार लाकअप में हूंदो पर हींअर ताईं उहो जवाबदार गिरफ़्तार न आहे थी सघे सुबुह बि SSP सां ॻाल्हि थी आहे त SSP चए थो त हर सूरत में इन जवाबदार खे चालान कंदुसि पर तुंहिंजे कहिड़नि वाइदनि ते एतबार कयूं जेकॾहिं तुंहिंजा वाइदा वफ़ा थींदा त तोखे आफ़रीन बि ॾींदासीं ज़िंदाबाद बि ॾींदासीं पर जेकर तुंहिंजा वाइदा वफ़ा न थिया कूड़ ॻाल्हाईंदो रहंदे त असां वटि सवाइ लानतुनि जे वसकारे मुर्दाबाद खां सवाइ ॿियो आहे छा छो त असां सियासी कारकुन आहिनि समाज जे अंदरि चङाई जी बि निशानदेही कंदासीं बुराई जी बि निशानदेही कंदासीं छाकाणि त हीअ रियासत जेका असांजी जान ऐं माल जो तहफ़ुज़ नथी करे सघे हीअ रियासत जेकी असांखे अमुन नथी ॾेई सघे हीअ रियासत जेकी असांखे पीअण जो पाणी नथी ॾेई सघे हीअ रियासत जेकी असांखे ॿ वेला मानी जा नथी ॾेई सघे जेकर असां हितां तेल ऐं गैस जा ज़ख़ीरा निकिरनि था उते जेकर पुरअमन जदोजहद कयूं था त रियासती इदारनि जा माण्हू असांखे धमकी था ॾियनि त तव्हां मुल्क जे ख़िलाफ़ आहियो तव्हां बग़ावत था कयो ऐं तव्हां हीअ जेके असांजा क़ौमी मफ़ाद आहिनि उन जे ख़िलाफ़ तहरीक था हलायो मूंखे ॿुधायो त छा हिते जे ग़रीब माण्हू इन क़ौमी मफ़ाद में नथा अचनि हितां जा माण्हू बुख मरी रहिया आहिनि हितां जा माण्हू गैस खां मारूम आहिनि हितां जा माण्हू पीअण जे पाणी खां मारूम आहिनि छा ही क़ौमी मफ़ाद न आहे क़ौमी मफ़ाद सिर्फ़ु पंजाब जो आहे क़ौमी मफ़ाद सिर्फ़ु KPK जो आहे जेकर तव्हांजो इहो क़ौमी मफ़ाद आहे त तव्हांजे इन क़ौमी मफ़ाद खां असांखे नफ़रत आहे क़ौमी मफ़ाद में सिंध आहे क़ौमी मफ़ाद में सिंध जा ग़रीब माण्हू आहिनि सिंध जो अमुन खपे सिंध जी माण्हुनि जी जानुनि जो तहफ़ुज़ खपे ऐं सिंध जा हे क़ौमी कारकुन जेके कंपिजी था वञनि मूंखे ॾाढो अफ़सोस थियो जॾहिं हींअर साईं जलाल मोमू शाह खे अब्दुल फताह चने जे भाउ अछी ॾाढ़ी सां बुज़ुर्ग अची चयो त साईं मुंहिंजो भाउ अञा गुम आहे हुनजा मासूम बचनि था तव्हां पुछो हुननि जी माउरुनि भेनरुनि खां पुछो त 1 महीने खां वठी उन समय जेकी क़ौमी कारकुन खंभे गुम कया आहिनि उन्हनि जे माउरुनि भेनरुनि सां छा शर्म त ही रियासत जंहिं तरफ़ लॉ एनफोर्सिस एजेंसियुनि जी हालत धाड़ियलनि खां परे न आहे उहे ई धाड़ियल जेके माण्हुनि खे अॻुवा ऐं पुरे गुम करे था छॾीनि साॻियो किरदारु हिननि जो आहे सिंध में हिन वक़्तु बदमनी इंतिहा इहा आहे त 60 माण्हू अॻुवा शुदा आहिनि रोज़ अॻुवा ऐं फुरूं थींदियूं थियूं रहनि माण्हू फुरपा था रहनि असांजी पुलिस जी हालत इहा आहे त असांजी सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस कयो आहे त बाबा हाणे सिंध जे अंदरि गुटके ऐं मेनपुड़ी खे रोकण लाइ रेंजर्स खे इख्तियार ॾिना वञनि इन खां वधीक बि न हली सिंध पुलिस जी कहिड़ी चइबे उते जेकॾहिं असांजा ऑफिसर चवनि त असां ईमानदार बि आहियूं असां बावकार बि आहियूं अवाम तव्हां ते कीअं एतमाद करे कीअं चवे असांजो अवाम त RPO हैदराबाद ईमानदार आहे DSP जेकर भत करे थो त हुन ते शोकाज़ नोटिस कढी थो पर मुमताज़ जे कातिलनि जे लाइ का JIT जुड़ी आहे RPO साहब DIG साहब ये जेके नौजवान सियासी कारकुन मारिजी था वञनि तव्हां पुछो त हुननि जे घरनि में जेको मातम आहे हुननि जा मासूम बच्चा जेके यतीम थिया आहिनि ऐं समूरा सियासी कारकुन जेके रंजीदा आहिनि ग़मज़दा आहिनि तव्हांखे असांजो ॾुख ऐं दर्द महसूसु नथो थिए इन सॼी सूरत हाल में जॾहिं रियासत माउ जो किरदारु अदा न करे सघे रियासत रामदिल न हुजे रियासत में असांजी जुडिशरी जी हालत इहा आहे शहीद अख्तर शाह जा कातिल जिन जी निशानदी कई वई हुनखे अदालत छॾे ॾिनो मूंखे हुनजे वालिद साहब ॿुधायो मुमताज़ जी भेण कल्ह सदमे में फोत थी वई आहे
हाँ मूंखे ॿुधायो तव्हां सॼी दिलनि खे ॾिसो तव्हांखे हिननि माण्हुनि जे अखियुनि में जेके नफ़रत नज़र नथी अचे तव्हां ॾाढ ऐं जबर जे लठ जे ज़ोर ते ख़ामोश त करायो था पर असांजे दिलनि में जेकी तव्हांजे ख़िलाफ़ नफ़रत थिए थी उन बाहि खे कीअं रोके सघंदो उनजे करे अदालतुनि खे बर्ज़ आहे एक तरफ एक जज इंसाफ जे लाइ जॾहिं हुते को माण्हू वञे थो रिमांड जे लाइ उनजी असमत दरी थी ऐं उहो जज गिरफ़्तार नथो थिए उहो जज हिते अचे थो अदालत में ऐं उते बरमला चए थो त समूरा जेके इदारा आहिनि मूंखे एतमाद कोन्हे मुंहिंजी टेस्ट अमेरिका जे कंहिं लेबोरेटरी मां करे वञे ऐं उते वरी हुनजी ज़मानत में वाद न थी वञे ही हालत आहे अदालतुनि में इंसाफ कोन्हे पुलिस कानून ते अमल करण लाइ तयार न आहे ग़रीब माण्हुनि खे बवेला मानी जा नथा मिलनि रोज़गार जा ज़रिया उन ते जेकॾहिं हक़ इंसाफ जी दाह था कयूं त मारण ऐं खंपण जूं धमकियूं ॾींदियूं वञनि उन वक़्तु सिंध जो अवाम ख़ामोश रहे तो मां समझा थो त इहा ख़ामोशी असांजे मथां हराम आहे उन करे जदोजहद लाज़िम आहे असां पंहिंजे कातिलनि खे केतिरे किरदार ते पहुचाइण लाइ शहीदनि खे इंसाफ वठी ॾियण लाइ माण्हुनि खे पीअण जो पाणी वठी ॾियण लाइ माण्हुनि खे ग़रीब जे ॿारनि खे तालीम वठी ॾियण जे लाइ न सिर्फ़ु उन्हनि बेईमान फोतारनि जो घेरा कयूं जेके असेंबलियुनि में गूंगा ऐं ॿोड़ा लॻा वेठा आहिनि पर उन्हनि बदमाश बदकिरदार ऑफिसरनि खे चिता ॾियूं त तव्हां असांजी नफ़रतुनि खां बची न सघंदो तव्हां ॾाढ ऐं जबर जे ज़ोर ते वक़्ती तौर ते ख़ामोश कराए सघंदो पर जेको असांजी दिलनि मां तूफ़ान उथे थो इन तूफ़ान में कंहिं वक़्तु तव्हां लुड़ी वेंदो पर तव्हां इहो पंहिंजो अज़म पंहिंजे दिलनि में रखो तो जुल्म के खिलाफ बगावत जारी रहे जुल्म के खिलाफ जदोजहद जारी रहे चोर के चोर चवण की हिम्मत ऐं जुरियत तव्हां हमेशा कंदा रहो तो पोइ यकीनन मुमताज़ जा कातिल बि केफरे किरदार ते पहुचंदा तव्हांजा हक़ खसींदड़ ज़ालिम फोतार ऐं जागीरदार बि शिकस्तूं खाईंदा तव्हांखे इंसाफ बि पल पवंदो तव्हांखे ख़ुशहाली बि मिलंदी तव्हांखे अमुन बि मिलंदो पर जेकर तव्हां ख़ामोश रहियो तव्हां हर आमिर जाबिर चोर बदकिरदार कामोर जे अॻियां कंध झुकाए वेठा रहियो त पोइ ईंदा नस्ल तव्हांखे कॾहिं माफ़ न कंदा तव्हांजी वॾी महिरबानी मुमताज़ गोल ने कातिलन खे शहीद मुमताज़ गोल ने कातिलन खे ए पुलिस गर्दी जामशोर पुलिस